अस्सलाम वालेकुम दोस्तों कीअं आहियो? ख़ुशि आहियो? मां उमेद थो कयां ख़ुशि ऐं ख़ैरियत सां हूंदा। दोस्तों अॼु हिकु दफ़ो ॿीहर उस्ताद जलाल चांदनी जी हिकिड़ी यादगार नायाब प्राइवेट महफ़िल वॉल्यूम नंबर 23 शम्मा तव्हांजे लाइ खणी आया आहियूं। दोस्तों तमामु ख़ूबसूरत महफ़िल आहे माज़ी जी। दोस्तों इन महफ़िल खे तव्हां ताईं पुॼाइण में असां सां ताउन कयो आहे शाइर शमन अली मलिक ओसपुर कंदकोट खां, जेको उस्ताद जलाल चांदनी जो पुराणो दोस्त ऐं शीदाई आहे। दोस्तों अस्सलाम वालेकुम कामरान सिंधी साहब, छा हाल आहे? ख़ुशि आहियां, ॿियो ख़ैर, अल्लाह तव्हां ख़ुशि रखे, सदा सलामत रखे। अदाए दोस्त ये काफ़ी टाइम खां मूंसां राब्ते में हुया ऐं दोस्तनि जो इसरार आहे त असांखे प्राइवेट महफ़िल सदाबार वॉल्यूम 23 शम्मा जा असांजा गीत ॿुधायो। पोइ ये काफ़ी तादाद में केसटूं ऐं मां जेको आहे सो ॻोल्हे करे केसट मां हथु कई आहे, अव्हां ॾे मां मोकिलियां थो। तव्हां पंहिंजे जेको आहे यूट्यूब चैनल ते ऐं फेसबुक ते लॻारायो त जीअं दोस्त ही सदाबार गीत वॉल्यूम 23 शम्मा जा ॿुधनि ऐं जीअं हुननि जी ख़्वाहिश आहे, हुनजी दिली ख़्वाहिश पूरी थिए ऐं उहो जीअं ख़ुशि थियनि। ऐं फ़क़ति अव्हांजो दुआगो शाइर शमन अली मलिक गौसपुर कंदकोट, महिरबानी। दोस्तों हींअर हिन महफ़िल जो पहिरियों कलाम ॿुधंदासीं, जंहिंजा ॿोल आहिनि वतन छॾियो मां वञा थो दिल पर हिते रहण लाचार आहे। तमामु ख़ूबसूरत कलाम आहे दोस्तों, ऐं जो शाइर आहे फैज़ शाह। शाइरी बि तमामु ख़ूबसूरत आहे ऐं उस्ताद जलाल चांदनी जी गायकी त पंहिंजो मट पाण आहे। दोस्तों तव्हां ॿुधी ॾिसो। दोस्तों वीडियो खे लाइक कयो, कमेंट्स कयो, दोस्तनि खे शेयर कयो ऐं ॾिसंदा रहो पंहिंजो चैनल कामरान जानी सिंधी यूट्यूब ते ऐं पेज फेसबुक ते। पुराणो पर फरमा जावे गुलाब थी तो वतन छॾियो मां वञा थो दिल पर हिते रहण लाचार वतन छॾियो मां वञा थो दिल हिते रहण लाचार घरे था तुंहिंजो मूसारो नवो नज़रार घरे था तुंहिंजो मूसारो नवो नज़रार छॾियो वञा थो दिल पर हिते रहण लाचार पेशकेश कामरान जानी सिंधी। बुनियाद को सवा भित न दियंदी आहे, भित जो पिया बुनियाद ॿधी पोइ मथे कबो। हीअ ज़मीन ते घर में किरी कान पवंदी बराबरि। बे बुनियाद माण्हू सां यारी बि चङी आहे। दरवेश चए थो ख़बर पई बिन बुनियाद में यार छॾे बि दे तूं सफ़ा, पर माण्हू न मूंखे अॻे चयो ते अथई बुनियादी बेवफ़ा।
वरी नवी दुआ बराबर पर मारू ने याद दान दुश्मन खुश थी नान छा तो चे ओ दुखम के ओहे होई यार मारू ने नादी दा पर तो के मुके विचड़े में समझी दुश्मन प्या खुश थी दा पेशकश कामरान जानी सिंधी। आखिरी मिसाल में दरवेश प्रोजेक्ट बड़ी खुश रहा उन्हनि सां जन तोखे मगरूर कयो पर असां बि तोखां अॻ में दिन भर कैद वञण मंज़ूर कयो बड़ी खुश रहा उन्हनि सां जन तोखे मगरूर कयो असां बि तोखां अॻ में सावन कैद वञण मंज़ूर यार फैदन शाह का तू यार फैदन शाह का तू ही कलाम पूरो जो पर ॿियो इहो दरे छा थो चए तूं हिन खिलण सां यार जानी खलक खे खारे छॾी हिन खिलण सां यार जानी खलक खे खारे छॾी खलक खे खारे छॾी